HRJDO न्यूज़ पर ताज़ा तरीन अपडेट्स और खबरों का सिलसिला जारी। अपडेट करते हैं आपको सेवन शरीफ से, जहां HRJDO न्यूज़ के रिपोर्टर फैसल शहजाद के मुताबिक सेवन शरीफ में सोशल फोरम पर मसलसल लगाए गए शहरी एक्शन कमेटी और प्रेस क्लब सेवन की जानिब से झूठे इल्जामात की सोशल फोरम ने तरदीद कर दी। तफसीलात के मुताबिक सोशल फोरम वालों के ऊपर मसलसल झूठे इल्जाम लगने पर समाजी फोरमों की जानिब से इन इल्जाम की तरदीद की गई, जो उनके ऊपर बेजा ताकत और फख्र करने वाले नाम निहाद शैतान के रूप में सेवन शहर को यरगमाल बनाने वाले भत्ताखोरों ने लगाए थे। वो इन इल्जामात के जरिए सोशल मीडिया पर हंगामा आराई करना चाहते थे। गुज़िश्ता रोज एक प्रेस कॉन्फ्रेंस में उनके इरादों का इंकशाफ हुआ। ऐसे माहौल में सेवन सोशल फोरम ने फिलहाल एक समाजी कॉन्फ्रेंस को खास तौर पर आम लोगों के जरिए समाजी कॉन्फ्रेंस की। कॾहिं तोहीन रिसालत कॾहिं तोहीन मज़हब जी आड़ में हमला कराया वेंदा आहिनि। अहिड़ी सूरत हाल खे नज़र में रखंदे अॻे ॾींहं ते सेवन सोशल फोरम जो हिकिड़ो हंगामी इजलास सॾायो वियो ऐं इल्ज़ाम हेठि आयल अॻुवान आफ़ताब सोलंकी खे न रुॻो संदसि उहिदे तां हटायो वियो और उनजी फोरम अंदरि बुनियादी मेंबरशिप पिणु ख़तमु कई वई। उन खां पोइ असां सभिनी खे उसूली तौर ते पुरअमन रहण जी पिणु अपील कई, पर नाम निहाद शहरी इतिहाद जंहिंजा मक़ासिद कुझु ॿिया हुआ ऐं उन्हनि जो हिकिड़ो काउंसलर जो हिकिड़ो जुड़ियल इतिहाद आहे। उन मामले खे हिकिड़ी उन्हनि गनीमत सम्झंदे शहर अंदरि फ़साद करण जी जेका बाहि भड़काई आहे ऐं हू न रुॻो सोशल मीडिया ते ज़हर उगाचे रहिया आहिनि, पर काल्ह प्रेस कॉन्फ्रेंस करे असां मथां सियासी वाबस्तगी जी आड़ में पूरी FIR पिणु दाख़िल करे आया। हीअ जेके हिन असांजी जेके सरगर्मियूं जो मां ज़िक्र करे आयो आहियां हिन प्रेस बयान में, उन जा ही कुझु झलकियूं जेके अव्हांजे अॻियां पेश था कयूं। हीअ असांजो साथी जेके पंफलेट विराए रहिया आहिनि, जेका कोविड दौरान जेका असां आगाही मुहिम हलाईसीं, उहा न सिर्फ़ु असांजे सेवन शहर में पर पूरी पसगिरदाई में, जंहिंमें मुख़्तलिफ़ तलक़े जा ॻोठा, वॾा ऐं नंढा ॻोठ, जंहिंमें झांगारा, बाजारा, अराज़ी, बूबक, करमपुर, बख़्तियारपुर, इहो सॼो सिलसिलो टलती UC खे असां सॼो कवर कयोसीं ऐं असां 2 ॾींहं मुसलसिल हिन आगाही मुहिम में असां पंफलेट हुन माण्हुनि खे कोविड जी आगाही दौरान फितने फसाद खुशामद नफ़रत ॿियो कयो छा आहे। इहे जेके ॻाढ़ा चश्मा ऐं वॾियूं ॾाढ़ियूं छॾे मुफ़्ती टाइप थी जेको माण्हुनि खे ॾेख था ॾियनि, जेका कूड़ी FIR दाख़िल कराई आहे, सरासर बेबुनियाद कराई आहे, उहे सेवण जे माण्हुनि खे जवाबु ॾिन ऐं सेवण जा माण्हू उन्हनि खां पुछनि त तव्हां सेवण सोशल फोरम ते जेके इल्ज़ाम आया आहिनि उहे साबित करे ॾेखारियो, उहे साबित करे ॾेखारियो। जेके तव्हां इल्ज़ाम हया आहिनि शहर जे मौजूदु माण्हुनि ते, पढ़िया लिखिया समाज सुधारक जेके माण्हू आहिनि, जिन सदाईं शहरनि सां बि आवाज़ु बुलंद कयो आहे, उन्हनि ते तव्हां इल्ज़ाम हया आहिनि, उहे बि पंहिंजा लाॻापा, पंहिंजा किरदार बि असांजे अॻियां ज़ाहिर कयो ऐं जवाबु ॾियो सेवन जी शहरियुनि खे त तव्हांजे नियतुनि में ऐं तव्हांजे इरादनि में, तव्हांजे मक़सद में छा आहे। असांखे हिन मां डपु थो थिए त हीअ मज़हबी इंतिहा पसंदि माण्हू आहिनि, हीअ सूफ़ियुनि जो शहरु आहे, हीअ कलंदर जी नगरी आहे, हिते जा माण्हू प्यार मोहबत सां रहण वारा माण्हू आहिनि। सदियुनि खां वठी सेवण जी तारीख़ रही आहे। अरबनि उन्हनि मुग़लनि तुर्खाननि हिते हमला कया, पर सेवण जे माण्हुनि का बि जेका असां अहिड़ी हरकत न कई आहे जेका हिननि मज़हबी इंतिहा पसंदि जेके शहरी इतिहाद, नाम नियाद शहरी इतिहाद जे प्लेटफॉर्म ते अची गॾु थी ग़लति तरीक़े सां माण्हुनि खे वर्गलाइनि, गुमराह था कनि। असांखे हिननि जे नियतुनि ते, हिननि जे इरादनि ते हाणे शक थियो आहे त हीअ सेवण शहर जे लाइ बदअमनी जो जिम्मेवार नहीं। सेवन सोशल फोरम के अहदेदारों का कहना था कि लोगों को हक़ाइक़ से आगाह करना हमारी मजबूरी है, क्योंकि नाम निहाद सहाफ़ी और शहरी एक्शन कमेटी के अहदेदार प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए हम पर बेबुनियाद इल्ज़ामात लगा रहे हैं। शहर में पहले ही माहौल बिगड़ा हुआ है, जिस पर इस नाम निहाद शहरी एक्शन कमेटी और नाम निहाद सहाफ़ी की वजह से माहौल और भी ख़राब हो जाएगा। HRJDO न्यूज़ से अब तक के लिए बस इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट्स के लिए देखते रहिए HRJDO न्यूज़।